जैकबाबाद जे टेक्निकल कॉलेज में एजेंट माफिया सरगर्म। डिवाइस इंचार्जन जी मिली भगत सां फी औरत खां 1000 खां 2000 कटौती जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु अव्हांखे ॿुधायां जैकबाबाद जे टेक्निकल कॉलेज में जेको आहे त उते एजेंट जेके आहिनि सरगर्म आहिनि, जंहिंमें जेको आहे त डिवाइस जेके होल्डर जेके इंचार्ज आहिनि उहे बि जेके आहिनि त एजेंटनि सां ॿधल आहिनि, जंहिंमें जेको आहे त 25,000 रुपये मां जेके आहिनि त औरतुनि जा 1000 रुपये खां 2000 रुपया जेको आहे उते कटौती कई वञे थी, जंहिंमें पुलिस जी मौजूदगी में उते सरेआम जेको आहे त कटौती कई वञे थी। हिकु जेका औरत आहे उन रोई जेको आहे त चयो आहे त मुंहिंजो जेको आहे त 1000 रुपये खां 2000 रुपया जेका आहे त कटौती कई वई आहे, जंहिंमें जेको आहे त मूं पुलिस जे अॻियां बि जेको आहे त दाऊं ऐं रड़ियूं कयूं, पर पुलिस बि जेका आहे त मुंहिंजी हिकु बि जेका आहे त उन दांह न ॿुधी। जंहिंमें जेके आहिनि त एजेंट पुलिस जेके आहिनि पाण में ॿधल आहिनि, जंहिंमें एजेंट जेके आहिनि त उहे पुलिस खे मानी ऐं चांहि बोतल जेके आहिनि त उहे उते वठी ॾियनि था। पोइ जेके एजेंट जेके आहिनि त उहे अंदरि टेक्निकल कॉलेज में दाख़िल थियनि था। पोइ उते औरतुनि खे जेको आहे त लुटमार करे जेको आहे त पैसा उन्हनि जा कटिया वञनि था, जंहिंमें जेको आहे त पुलिस बि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई न कई आहे। जंहिंमें जेका हिकु औरत रोई जेको आहे त चयो आहे त मूंसां वॾो जेको आहे उते ज़ुल्म कयो वियो आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ु जेका आहे त पुलिस इंतिज़ामी जेका आहे त कार्रवाई न कई आहे। जंहिंमें जेको आहे हद जो SHO जेको आहे त उहो बि हिन वक़्तु ताईं ख़ामोश आहे, जंहिंमें एजेंटनि ख़िलाफ़ु जेका आहे त कार्रवाई जेका आहे त न करे सघियो आहे। जंहिंमें जेको आहे औरतुनि मुतालबो कयो आहे त SSP जैकाबाद खां ॿिया जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खां मुतालबो आहे त एजेंटनि ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई करे असांजी जेका आहे एजेंटनि खां जान छॾाई वञे, जंहिंमें जेको आहे असांखे पंहिंजो पैसा जेके हक़ आहे जेको उहो असांखे पंहिंजो पूरो ॾिनो वञे। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।